अस्सलाम दोस्तों, वेलकम टू अदर वीडियो। नई वीडियो में तव्हां खुश आमदीद चऊं था दोस्तों। जेको आहे तक़रीबन घणे अरसे खां बाद जेको आहे वीडियो ठाहे रहियो आहियां मां, छो जो रमज़ान हलियो पियो त ॾींहुं जो जेको आहे कमु करिणो पवंदो हुयो। 12-1 ताईं शाम जे टाइम जेको आहे टाइम न मिलंदो हुयो, तंहिंजे करे जेको आहे वीडियोज़ मुंहिंजी न आहियूं पे। त अॼु जेको आहे 3 रोज़ो आहे माशाल्लाह। त नेक्स्ट डे जेको आहे ईद आहे, त अॻ खां बाद जेको आहे वरी जेको आहे व्लॉगिंग स्टार्ट कयूं था। फ़िलहाल जेको आहे मूं कोना जेको आहे कटियां थो पियो, ईद जी तयारी कयूं था पिया। त कोना जेका आहे वॾा थी विया हुया ऐं जेको आहे पका थींदा विया। इन करे जेको मां सोचियो छो न जेको आहे हिनखे कटे करे जेको आहे सेटिंग कजे। त हिननि जेका आहे सेटअप कयूं था पिया। अॼु सां सनान बि जेको आहे त मथां कठो आहे, फैज़ान जेको आहे निंड पियो आहे, उनखे बि रोज़ो आहे 3 रोज़ो आहे माशाल्लाह। पोइ सनान हे साइकिल ते ढोए रख, भई डिग में सिटी थो वञे। त कोननि जी कटाई कयूं था। तक़रीबन कोट सारा जेका आहिनि कोन आहिनि, त हिननि खे जेको आहे मां छांटी करे वठां। पोइ जेको आहे तव्हां सां मिलूं था। अॼु जेको आहे चंड राति आहे, त शहर जी तरफ़ हलंदासीं, उते बि जेको आहे तव्हांखे माहौल ॾेखारींदासीं। फ़िलहाल जेको आहे त मां हिननि जेका आहे सही नमूने जेको आहे छांटी करे वठां, त पोइ तव्हां सां जेको आहे मिलां थो। दोस्तों जेको आहे हिकु साइड जेको आहे मां कटाई करे वरिती आहे, हिकु साइड जेका आहे रहे थी पई। हिन जी जेको आहे तमामु घणो टाइम लॻी वियो आहे ऐं जेको आहे मां थकी पियो आहियां। जेकॾहिं शाम जे टाइम मिलियो त जेको आहे हीअ साइड बि कटे वरिता। त फ़िलहाल जेको आहे हीअ साइड जेको आहे मां कटे वरिती आहे। थोरो वञी हिन जो बैलेंस बि रहंदो आहे, उहो बि जेको आहे शाम जो करे वठंदुमि। फ़िलहाल जेको आहे सफ़ा थकी पियो आहे, इन करे थोरो जेको आहे रेस्ट कयूं था। उन खां बाद जेको आहे शाम जे टाइम ते असां मिलूं था। दोस्तों वॾे अरसे खां बाद जेको आहे मां लैपटॉप जेको आहे स्टार्ट कयो आहे। चेक कयोसि था जेको आहे त हिनजी वीडियोज़ वग़ैरह सही हले थी पई या को मसइलो आहे। त अॼु खां बाद जेको आहे त वीडियोज़ जेके आहिनि मुंहिंजो अचणु स्टार्ट आहे। फैज़ान जेको आहे कमरे में जेको आहे सुठो पियो आहे, इन करे उनखे मां जेको आहे डिस्टर्ब न कयां थो। उनखे जेको आहे माशाल्लाह सां 3 रोज़ो आहे फैज़ान खे। त लैपटॉप में जेको आहे चेक कयोसि था ऐं कंहिं जेको आहे सॉफ्टवेयर में इशू न आहे। जेकॾहिं इशू आहे त उनखे जेको आहे बाक़ी जेको आहे सॉल्व कयो। त पंहिंजा सॉफ्टवेयर वग़ैरह जेका आहिनि उहे चेक कयांसि थो ऐं कंहिं में कोई इशू न आहे, पोइ चेक कयोसि था। उन खां बाद जेको आहे हीअ वीडियो अपलोड करे जेको आहे मां पहिरीं अपलोड कंदुमि। ऐं जेको आहे नेक्स्ट ईद जी वीडियोज़ बि जेको आहिनि तव्हां ताईं ईंदियूं रहंदियूं। कल्ह जेको आहे ईद आहे ऐं ईद जी वीडियोज़ बि जेको आहे तव्हां ताईं जेको आहे ईंदियूं रहंदियूं। त चेक कयोसि था। चेक करण खां बाद जेको आहे शाम जो असां जेको आहे शॉपिंग बि करणु वेंदासीं। उहा वीडियो जेको आहे तव्हां शेयर कंदुमि। फ़िलहाल जेको आहे मां हिनखे जेको आहे टेस्ट कयांसि लैपटॉप। त दोस्तों जेका वीडियो जेका हुई त मां जेको आहे एडिट करे वरिती हुई, जेका हिन टाइम ते जेको आहे कंप्लीट थी हुई। त हाणे जेको आहे लैपटॉप खे शट डाउन कयोसि था। लैपटॉप खे शट डाउन करण जो तरीक़ाकारी आहे त बटन खे जेको आहे पकड़े वियोसि, जंहिंमहिल लाइट आहे सफ़ा उजड़ी वञनि, उहो जेको आहे छॾे वियोसि। त लैपटॉप थियो पंहिंजो शट डाउन। त हिन टाइम जेको आहे टाइम थिए थो पियो 6:16 त पाण वटि जेको रोज़ो आहे उहो जेको आहे 7 बजे खुलंदो। फैज़ान जेको आहे अञा त जेको आहे सुठो पियो आहे। फैज़ान खे बि जेको आहे उथारणो आहे। त मसइलो इहो थियो आहे जेको प्रोपर जेको माइक हुयो मुंहिंजो, माइक जेको आहे ख़राबु थी पियो आहे। त हाणे जेको आहे त आवाज़ में जेको आहे शोर ईंदो पियो आहे। त हिन जेका बिल्ट इन माइक हले थी पई, त उहा जेका आहे शोर करे थी पई। त हिन जेको आहे मां ऑर्डर आयो आहे। त ऑर्डर जेको आहे चाइना खां अली एक्सप्रेस ते लॻो आहे। तक़रीबन जेको आहे 25 खां 30 ॾींहं में रिसीव थींदो। त उते बि जेको आहे प्रोपर जेको आहे इशू रहंदो। त हिनखे जेको आहे जुगाड़ कयांसि थो पियो। मां जुगाड़ थी वियो त ठीकु आहे, न त फ़िलहाल जेको आहे एक्सपायर थी चुको आहे। त हाणे जेको आहे अफ़्तारी तयारी कयूं था। अफ़्तारी तयारी करण खां बाद जेको आहे दोस्तों पाण सिटी में मिलंदासीं ऐं शहर में बि जेको आहे तव्हांखे माहौल ॾेखारींदासीं। उते जेको आहे रौनक लॻी पई हूंदी ऐं जेको आहे चंड राति आहे। त चंड जो फेस्टिवल जेको आहे कल्ह थियो हुयो, हेलाल कमेटी कयो हुयो। त 3 तारीख़ ते जेको आहे सुभाणे यकीनी ईद आहे। त फ़िलहाल जेको आहे पाण अफ़्तारी तयारी कयोसि था। अफ़्तारी तयारी खां बाद जेको आहे तव्हां सां मिलां थो। त दोस्तों असां जेको आहे झुंग कॉलोनी एंगरो रोड ते जेको आहे मौजूदु आहियूं। शहर की तरफ हलूं था पिया। अॼु जेको आहे चंड राति आहे। आइडिया आइडिया हाँ ये पकड़ा सना जो जेको फोटो शूट कयूं था पिया असां। सही तकड़ा यार ये पकड़ा। तो दोस्तों एंग्रो पॉइंट ते जेको आहे सनान जो जेको आहे 2 फोटो कढियासीं। फैज़ान तो फोटो न कर रहा है।
बस करे ना बस जो मोटरसाइकिल है टारगेट वारगेट टारगेट क्या करना है वही जो ठीक है ना टारगेट में ओके जी हो तो नलड़ा बढ़िया पैसा पैसा खबर ना है हाँ बढ़िया पगार जे इंतजार में होया नलड़ा दोने कब जान जाएंगे ना मां के दर तुझे तो फोन कया अकाउंट में की वजह ये तो पक्का नहीं करना यकीन कर मां वट हाणे बढ़ रहा यार जेब में जा मां के हुए खपे ना वो दर्द खपे नहीं तो काल गया मां के खपा ना जरिए कर दे तो आ यार केड़ा पैसा है केड़ो मत अरे खबर ना चलो ठीक है ओके मेहरबानी तो दोस्तों असां जेको आहे शहर खां जेको आहे घर वापसि अची चुका आहियूं शहर में जेको आहे अंधारो हुयो त वीडियो हुते जेको आहे सही थी कान पियो त इन करे जेको आहे मां वीडियो ठाहियमि कान त सुभाणे जेको आहे ॾींहुं जो जेको आहे ईद जी वीडियो जेको आहे तव्हां सां ठाहे करे शेयर कंदासीं त दोस्तों जेकॾहिं तव्हांखे हीअ वीडियो पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक ऐं चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु करे छॾींदा मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में इजाज़त ॾींदा ख़ुदा हाफ़िज़।